अस्सलाम वालेकुम एवरीवन। सरहा गुठम से जिन साझा सिराण से, सरहा गुठम से जिन साझा सिराण से, तेग तनी जिनके कट न लगे कदें। शाह लतीफ़ जो शायर चाहूँ मोहतरम डॉक्टर सरोज इस्मत लोधी साहब, वाइस चांसलर of University of Engineering and Technology, Karachi, and candidate for the Senior Vice Chairman, PEC election 2024. Engineer Tariq Salim Bajari Sahab, other candidates of the TEP panel, Sain Mohammad Saleh Rind Sahab, असांजी TEP जी कोर कमेटी जा मेंबर ऐं एक्टिव मेंबर आहिनि। मुंहिंजे ख़्याल में कैंडिडेट सां गॾोगॾु साईं कैंडिडेट खां बि पहिरीं अवेलेबल हूंदा आहिनि। HOD चेयरमैन सभिनी डिपार्टमेंट जा, मेहरबानी यूनिवर्सिटी जा सीनियर फैकल्टी मेंबर्स, डियर कलीग्स, लेडीज़ एंड जेंटलमैन, आऊं तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो, वेलकम कयां थो हिन ही जेको असांजो इंटरएक्टिव सेशन आहे TEP जे पैनल जो, जंहिंखे डॉक्टर सरोज लोधी साहब लीड कनि पिया। इन जो विथ फैकल्टी ऑफ मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जामशोर। सो इन प्रोग्राम में ऐं तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो। TEP पैनल खे जेको लीड करे पियो उहो डॉक्टर इंजीनियर जावेद सलीम कुरैशी साहब कनि पिया। जावेद सलीम कुरैशी साहब 2 भेरे में PEC जा चेयरमैन रहिया आहिनि, 2015 to 2018 and from 2018 to 2024। TEP जो मैनिफेस्टो ऐं कैंडिडेट्स जो इंट्रोडक्शन डॉक्टर सरोज लोधी साहब कराईंदा। जेकॾहिं तव्हांखे जेके अचीवमेंट्स आहिनि TEP जूं अॻे जेके 2-3 विभाग उन्हनि में, ऐं जेको मैनिफेस्टो आहे उहो जेके तव्हांखे बहितर लॻे, मेरिट ते लॻे, त आऊं तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदुसि त असांजे पैनल खे वोट ॾिजो ऐं कामयाबु कजो। पाण वोट ॾिजो, दोस्तनि खां वोट वठी ॾिजो, कलीग्स खां। वंस अगेन तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। थैंक यू। पर प्यार मोहब्बत ऐं इज़त बि ॾिनी आहे, इन करे असां सभई तव्हांजा निहायती शुक्रगुज़ार आहियूं। मां पूरे पैनल खे वेलकम थो कयां ऐं गॾोगॾु इहा रिक्वेस्ट तव्हांखे आहे त ठीकु आहे PEC जा इलेक्शन थींदा रहिया आहिनि, पर हाणे हिन दफ़े शयूं चेंज आहिनि। चेंज इन सेंस में आहिनि त तव्हां काइंडली ॾिसोसि, कंपेयर कयोसि, असां वारो पैनल कंपेयर कयो ॿियनि पैनल सां। असांजो मैनिफेस्टो तव्हां ॾिसोसि ऐं जेका प्रीवियस परफॉर्मेंस आहे जेका असां ॾेई चुका आहियूं, उहे बि तव्हां उन जेको ब्रोशर आहे उन में हाईलाइटेड आहिनि, ऐं व्हाट वी वांट टू डू इन द कमिंग टेन्योर त उहो बि लिखियलु आहिनि। उहे सभई शइ तव्हां ॾिसोसि। तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, तव्हां मेरिट ते डिसीशन वठो। माशाल्लाह सभई इंटेलेक्चुअल आहियो। ॾिसो ही असां ख़ुशि नसीब इन सेंस में आहियूं त इन हाल में वेठा आहियो त तव्हां टीचर आहियो ऐं टीचर सां गॾु इंजीनियर आहियो। These both professions, they make the nations, they build the nations। तो जेकॾहिं तव्हां इहो डिसीशन इंटेलेक्चुअली वठंदो ऐं कंपेयर कंदो त आई एम डैम श्योर कि तव्हांखे सिर्फ़ु असांजो पैनल ई नज़र ईंदो, विजनरी लीडरशिप नज़र ईंदी। इंजीनियर जावेद सलीम कुरैशी, डॉक्टर लोधी साहब जो नालो माशाल्लाह न सिर्फ़ु सिंध सॼे में, कराची में न आहे, सिंध में न आहे, पूरे पाकिस्तान में इंटरनेशनल लेवल ते आहे। साईं जूं जेके सर्विसिस आहिनि स्पेशली फॉर द इंजीनियरिंग एंड एजुकेशन सेक्टर इन सिंध, हिकिड़ी ज़बरदस्त जेका क्वालिटी आहे लोधी साहब जी, त ही सभिनी खे गॾु खणी हलंदो आहे। आई एम विटनेस, मूंखे ख़बर आहे त सभई वाइस चांसलर्स आहिनि, उन्हनि जो या यूनिवर्सिटी जो जेको साइंस सां लीकेज आहे, रिलेशनशिप आहे, दैट इज़ एक्स्ट्रा ऑर्डिनरी। हिन में को साईं हर वक़्तु अवेलेबल आहे, हर एक्सेसिबल हूंदो आहे। वेन you call him for any guidance, any help, any support on any matter, he is always there to support you
he is equally well wisher for all of us. त इहा मुंहिंजी तव्हांखे काइंडली रिक्वेस्ट आहे त तव्हां असांखे वोट कयोसि, वोट करे उन खां पोइ बि असांखे जज कंदा रहो। असां मां नथो चवंदा आहियूं यंग, पर तव्हां चई सघो था त असां यंगर टीम आहियूं ऐं यंगर टीम में वॾे में वॾो जेको असां क्लेम कयूं था त वी आर 24/7 एक्सेसेबल। तव्हां केॾी महिल बि राति जो 2 बजे 3 बजे 5 बजे व्हाट्सअप कयो, मैसेज कयो, असां एक्सेसेबल हूंदासीं ऐं तव्हांजे कंहिं बि मसइले ते असां हमेशह हाज़िर हूंदासीं। तो अगेन आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू काइंडली सपोर्ट एंड वोट अस। ऐं गॾोगॾु मां लोधी साहब ऐं सॼे पैनल जो शुक्रगुज़ार आहियां त उहे सॼे सिंध जे टूर ते निकिरिया आहिनि। हींअर जामशोरो में आहिनि, सॉरी मेहरान ऐं सिंध यूनिवर्सिटी में। इन खां पोइ असां कायदम वेंदासीं नवाबशाह में, पोइ मिठी सखर लाड़काणो घोटकी जेकबाबाद खैरपुर, पूरो सिंध असां सां गॾु आहे। त इनशाला तव्हां सभिनी जी सपोर्ट रहंदी त असां अॻिते खटे वेंदासीं ऐं तव्हांजी ख़िदमत लाइ हाज़िर थींदासीं। थैंक यू वेरी मच। Dr. Ashmat Lodhi Saab for his program announcement. I would request Tariq Bajari Saab for providing the lungi to the chief guest. Professor Dr. Ashmat Lodhi Saab is Pride of Performance and he is Vice Chancellor NIT University and he is contesting for the Senior Vice Chairman TP panel. Tariq Bajari Saab is the retired Chief Engineer from WAPDA and is Secretary Hyderabad Gymkhana. Now Manzoor Hussain Payar for lungi to the distinguished chief guest. He is a retired SC irrigation. Now, Engineer Dr. Aftab Mahetar for lungi to the chief guest. Dr. Khan, sir. Now I would request Engineer Dr. Khanji Harijan for Adrak and topic to the chief guest. I would request Ram Saab for decorating the Ajrak to the chief guest. Now I will request Dear friends, colleagues, distinguished guests, Assalamu alaikum. I am here to quickly explain the election procedure and how all of us are going to cast our votes
I have to go and thank Siddhi Kaloda Saab for his hospitality. And he is waiting for me and he's calling because he has another commitment. So if I may be excused, I'll take Bajani Saab with me with your permission. And then the others will continue. जॾहिं करथियाम साया सुपेरनि जी तॾहिं खां तिर जेतिरो मूर न विसरियाम सॼण रूह रहियाम अंदरि ओताको करे. First of all, I am very much thankful to Professor Dr. Sarosh Hashmat Lodi Saab. Today he is among us. Before this, we were in the Vice Chancellor office of Mehran University, and the one sentence which I borrowed from that discussion, that these forums are the policy making forums where we have to think about the future of our generations. And he said that I am not only thinking about the intellectual capacity of the people who are contesting in our panel, but also we are thinking about the rights of our province, our homeland, because in Federation of Pakistan, we are one of the entity where we have to safeguard the rights of our people. So I borrowed that sentence and I have full that you all will be very much sure that these all candidates will not only prove themselves to be intellectual people to have the good policy for the future of the country, but also they will safeguard the rights of our sin. And I am very much sure because all these candidates, and few of them are very close to me, like Dr. Altaf Saab, Pardeep, Dr. Khanji, Jabbar Sanghi Saab, and everyone, Jabbar Solangi Saab. I know that they are the people of the land and they have to safeguard the rights of the land. So I am again thankful to all the engineers of Mehran University who participated here, especially the head of the departments, Professor Dr. Abdul Fattah Abbasi Saab, Chairman Mechanical Department, Professor Dr. Abdul Razak Saito, Professor Zishan Khatri, our other retired old senior professors, Professor Dr. Suhail Somro, Professor Dr. Shaheen Aziz, Professor Dr. Aziza, and Professor Dr. Asghar Memon, all of here. And I'm sure we are confident, sir, and we assure you that all these peoples are with you and they will not only vote you, but they will also support you. Professor Dr. Mohammad Khan Memon, Chairman, Parliament Guest Department. So many were here. Maybe I may forgot the names of few, so pardon me. But all of you are thankful. We are thankful to you all the candidates, especially Tariq Bajari Saab also, he is here. I am very much sure, Professor Dr. Asif Sheikh Saab here. So all of us, it means that you see the capacity and capability of all these people who are here, and they are